अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना माकुम मिनश शाहिदीन। आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। आया सथियाम मुंजा बारो चलत भोर में पसी पर पुन्हुअ जे मुंजा नीहूं नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं पंहिंजो उजड़ियल घर आबाद कबो मिठा उर्स में ईद मिलाद कबो
ए बुलबुलाने गुंचे गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। दुरूद शरीफ पे आवाज़े बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। लाइके सद इज्जत व एहतराम जनाब हाफिज सगोरा साहिब नात खान ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलाम हजरत मखदूम साहब जे इन दिहाड़े ते दुआ वठण जे लाइ हाज़िर थियण वारो अजीजो दोस्तो, सब खां अव्वल रबीउल अव्वल शरीफ जी पहरी तारीख है जेका मदीने वारे जे आमद जे महीने जी रबीउल अव्वल जी पहरी तारीख आज माना जश्न आमद रसूल जी सभिनी के मुबारक हुजे, खैर मुबारक चओ। फकीर मियां मुहर्रम अब्दुल हादी ऐं असांजो भाउ रजब फकीर, मां त हिननि टिनी खे हिक शइ सम्झां थो, अल्लाह करे उन्हनि जी मोहब्बत, उन्हनि जो कुर्फ, उन्हनि जो कुर्ब ऐं उन्हनि जी पाण में अहिड़ी मोहब्बत हुजे जो हमेशा हमेशा गॾिजी हिन अल्लाह जे कामिल वलीअ जे इन दिहाड़े के अहिड़े तरह सां मल्हाइनि जो अल्लाह बि राज़ी थिए, अल्लाह जो रसूल बि राज़ी थिए ऐं मखदूम साहब जे नज़र सां उन्हनि जो त बेड़ो पार थिए पर ईंदड़नि जो बि बेड़ो पार थिए। हकीकत में मूंखां अॻु में बिरादरम मोहतरम अदे में रसूल बख्श रफ़ी दामत बरकातुहुल आलिया जन असांखे तारीख़ी हक़ाइक़ साम्हूं रखे ऐं ॾाढो महज़ूज़ कयो ऐं मूंखे खुद हिदायत कयाऊं त तव्हां हर साल हिन जाइ ते अवां जो हुजण ऐं अचण ज़रूरी आहे, लाज़मी आहे। मां कॾहिं बि जवाब ॾियण वारो न आहियां, हिन वारे बि मूं चाचे मुहर्रम जे लाइ अदे ख़ालिद हुसैन खे 8-10 ॾींहं अॻु में फोन कई हुई त तव्हां उन्हनि खां पुछो जे प्रोग्राम रखनि था त ठीकु आहे, जन त ॿियो प्रोग्राम हिकिड़ो थींदो आहे सहाय सूमर ते, उन्हनि बि मूंखे फोन कई आहे। ॿुधायाऊं त नात खाना हिकिड़ो हाफ़िज़ वकील अहमद गालिबन उनखे चयो वियो आहे, लेकिन वरी बि असांजी ग़रीबाणी हीअ हाज़िरी हज़रत मखदूम साहब हिंगोरो रहमतुल्लाह ताला अलैह उन जे दरबार में असांजी हाज़िरी थियणी हुई, थी वई ऐं अल्लाह ताला तव्हां सभिनी खे हिन अल्लाह जे कामिल वलीअ जे उन फयूज़ात बरकात मां रब्बुल आलमीन तव्हां खे बि हिस्सो ॾिए। अदब जी ज़रूरत आहे, मोहब्बत जी ज़रूरत आहे, न केरु मानीअ जो बुखियो आहे, न केरु बुखिया बिरयानीअ जो बुखियो आहे। ज़रूरत सिर्फ़ अदब जी आहे ऐं अदब सां गॾोगॾु निस्बत कामिल हुजे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत दिल जे अंदर हुजे, इंशाअल्लाह ताला उन जो बेड़ो ई पार आहे।
मूं अवां जे अॻियां जेका आयत सगोरी पढ़ी आहे, तव्हां सां अॼु मीलाद कयूं था, दुनिया अॼु मीलाद करे थी या 100 साल खां मीलाद करे थी, पर अल्लाह ताला नबीयन जे इज्तिमा खे कठे करे उन्हनि जे अॻियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र फरमायो आहे। इंशा अल्लाह ताला उन आयत जो तर्जुमो भी थींदो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद खां अॻु में जेके कुछ वाक़ियात आहिनि उहे भी मां तव्हांजे ख़िदमत में पेश कंदुसि। जेतिरे क़दुरु तव्हां मोहब्बत ॾेखारींदो एतिरे क़दुरु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। अल्लाह साईं तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। बस दुरूद शरीफ वॾे वाके बुलंद आवाज़ सां पढ़ो त मां आयत जो तर्जुमो कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो, व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। ॾाढिया सुभान अल्लाह कयो। तव्हां हुज़ूर जे आमद ते ख़ुशि थींदो। मन फरह बिना फरहना बिही। मदीने वारे फरमायो जेको असांजे आमद ते ख़ुशि थींदो असां उन सां ख़ुशि आहियूं। ॾाढिया सुभान अल्लाह चओ। अल्लाह ताला इरशाद फरमायो, दुरूद मोहब्बत सां दुरूद शरीफ हिकिड़ो भेरो मोहब्बत। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। रब फरमायो, याद कर मुझा प्यारा हबीब जंहिं वक्त में अल्लाह नबीयन खां पक्को वाइदो थे वरतो। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। उहो वाइदो करो हुयो, लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन। रब्बुल आलमीन फरमायो त वाइदो इहो हुयो त असां नबीयन खे चयो त तव्हांखे हिकमत ॾींदासीं नबूवत ऐं रिसालत सां। मां रब तव्हांखे नवाज़ींदुसि। अवां नबी आयो, रसूल आयो, साहिबे हिकमत आयो। सुम्म जाअकुम। सुम्म ताख़ीर लाईंदो आ, आखिर में, अखीर में, पछाड़ीअ में। सुम्म तिहां पोइ जाअकुम अचे अव्हां वटि, अची वञे अव्हां वटि। रसूलुन इज्जत वारो रसूल, मान वारो रसूल, शान वारो रसूल। सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम। फरमाए तो अहिड़े शान वारो मुझो रसूल, मुझो नबी तव्हां वटि अचे जेके तव्हांखे मूं रिसालतूं ॾिनियूं, नबूवत ॾिनी, किताब ॾिना, तौरात ॾिनो, इंजील ॾिनो। रब फरमाए थो मुसद्दिकुल लिमा माअकुम। उन्हनि जी तस्दीक कंदड़ मुझो महबूब मदीने वारो तव्हां वटि अची वञे। ला तुमिनुन बिही वला तंसुरुन। रब फरमाए थो लाम भी ताकीद जो, नून सकीलो भी ताकीद जो। अल्लाह से फरमाए थो
लतुमिनुन्न बिही वलतंसुरुन्ना। रब फरमाए तो मुझो महबूब मदीने वारो अहां मां कंहिंजे दौर में बची वञे त ज़रूर बिल ज़रूर अवां पंहिंजूं मनसूख नबूवतूं समझजो। तव्हांजा कानून तव्हांजा किताब मनसूख समझजो। मुझे महबूब करीम ते लतुमिनुन्न बिही उन ते ज़रूर बिल ज़रूर ईमान भी आणिजो। वलतंसुरुन्ना ऐं मां रब तव्हांखे आर्डर थो कयां त उन मुझे महबूब मदीने वारे शहनशाह जी दीन जी ऐं उन जे पैगाम जी मदद बि कजो। ॾाढिया सुभान अल्लाह कयो। लतुमिनुन्न बिही वलतंसुरुन्ना। अल्लाह ताला जॾहिं इहा ॻाल्हि कई रब फरमायो क़ाल अअक़ररतुम। रब फरमायो ओ नबियनि जी जमात आलमे अरवाह में रब फरमायो त छा तव्हां इन ॻाल्हि जो इक़रार कयो था त तव्हां नबीअ ते ईमान भी आणींदो हुजूर जी मदद भी कंदो। वाख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना। रब्बुल आलमीन खे अर्ज़ कयाऊं मुंहिंजा मौला असां सभु इक़रार था कयूं त असांजे दौर में जेकॾहिं मदीने वारो अची वियो त असां नबीअ ते ईमान बाणीदासीं हुजूर जे दीने मतीन जी मदद बि कंदासीं। अल्लाह ताला फरमायो ठीक आ नबीअनि इक़रार कयो। क़ाल फशहदू। रब फरमायो त हाणे मां तव्हांखे हुकुम थो फरमायां त तव्हां हिक ॿिए जे मथां शाहिद थियो। हज़रत आदम हज़रत नूह ते शाहिदी ॾिए, हज़रत इदरीस हज़रत अयूब ते शाहिदी ॾिए, हज़रत इब्राहिम हज़रत इस्माइल ते शाहिदी ॾिए, हज़रत मूसा हज़रत ईसा ते शाहिदी ॾिए। क़ाल फशहदू तव्हां हिक ॿिए जे मथां सभु शाहिद थियो। व अना माकुम मिन शाहिदीन। रब फरमायो मां वरी तव्हां सभिनी जे मथां शाहिद आहियां। फमन तवल्ला बाद ज़ालिका फउलाइका हुमुल फासिकून। रब फरमाए थो इने वाइदे खां इने हकीकत खां जेको फिरंदो उहो फासिकनि मां हूंदो। हाणे थोरो आयत ते नज़र कयो। व इज़ अख़ज़ल्लाह क़ुरान करीम जे इल्म मुताबिक़ सर्फ़ नहव जे इल्म मुताबिक़ जंहिं बि आयत जे मुढ में इज़ हुजे उते उज़कुर जो लफ़्ज़ मुख़फ़फ़ आ। माना रब थो फरमाए मुंहिंजा महबूब तूं यादि कर। इन मां ईअं थो लॻे इन आयत मां ईअं थो लॻे त रब्बुल आलमीन जॾहिं वाइदो थे वरितो त अल्लाह जो नबी बि उते मौजूद हुयो। अदा जेको इन प्रोग्राम में मौजूद न आहे सुभाणे परियां 5 सालनि खां पोइ जेकॾहिं को माण्हू पुछे त जेको हाज़िर हूंदो उनखे चइबो त तूं हाज़िर हुए, जेको गैर हाज़िर हूंदो उनखे ईअं कोन चइबो त तूं हाज़िर हुए। जियां अल्लाह से फरमायो अलम तर कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील। क़ुरान करीम दे नज़र कयो नबी पाक जे ॼमण खां विलादत खां 55 ॾींहं अॻु में हाथीअ वारनि जो वाक़ियो पेश आयो हो। हाथीअ वारनि जो वाक़ियो पेश आयो हुयो, मशहूर वाक़ियो आहे। अल्लाह ताला फरमाए तो अलम तर कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील। मुंहिंजा महबूब छा तो कोन ॾिठो त तुंहिंजे रब हाथीअ वारनि सां छा कयो।
इनमा अंदाजो लगाइजे थो त अल्लाह जो नबी मदीने वारो घोट उनखे उनजी अव्वलियत साबित आहे। हबीबन करीमन जा प्यारा गुलाम रब फरमाए थो याद कर मुंहिंजा प्यारा महबूब जॾहिं नबीअनि खां रब पक्को वाइदो थे वरितो। इन आयत में अॻिते आहे त तव्हांखे किताब बि ॾींदुसि हिकमत बि ॾींदुसि पोइ जेकॾहिं अची वञे अव्हां वटि मुंहिंजो रसूल। अल्लाह खे ख़बर हुई अल्लाह जो इल्मु अज़ली अबदी आहे। तुंहिंजो मुंहिंजो इल्मु जेको आहे उहो ग़लति थी सघे थो, ईअं थी सघे थो, पर अल्लाह ताला जो इल्मु अज़ली ऐं क़दीम आहे। रब फरमाए थो त मुंहिंजो महबूब तव्हां वटि अची वञे माना मालूम थियो त रब खे ख़बर हुई त कंहिं बि नबीअ जे दौर में हज़रत आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं कंहिं बि नबीअ जे दौर में मुंहिंजो महबूब कोन ईंदो। अल्लाह खे ख़बर हुई तव्हांजो हज़रत ईसा ऐं नबी पाक जे विलादत जे विच में 450 साल जो वक़्फ़ो आहे विच में। हबीबन जा प्यारा गुलाम भला चइजे त इहो लग़्व कलाम आहे। लग़्व कलाम खां अल्लाह जी ज़ात पाक आहे। मालूम थियो त अल्लाह ताला लग़्व कलाम खां पाक आहे। रब्बुल आलमीन मदीने वारे जो शान तो ॿुधाए त जेको मूं महबूब तव्हांखे ॾिनो आहे न उहो हेॾे वॾे शान वारो आहे। भला हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां त अल्लाह से फरमायो त नबीअ ते ईमान बि आणिजो, उन जे दीन जी मदद बि कजो। अबा थोरो तवजो ॾिजो, बस ही नुक्तो पेश कयां पोइ तव्हांखे विच वारा वाक़ियात ॿुधायां। हिकिड़ो भेरो दुरूद मां बस पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा लतुमिनुन नबी। मेराज वारी रात, मेराज वारी रात अल्लाह जो नबी बैतुल मुक़द्दस में आ। सब नबी कतार में भी इंतजार करे रहा। अल्लाह जा नबी मदीने वाला घोट आया। अल्लाह जो नबी जियां आयो त हजरत जिब्रील चयो त कदम या रसूल अल्लाह। अल्लाह जा प्यारा रसूल अॻियां थी ऐं अंबियान जे जमात खे नमाज पढ़ाए। अजीजो दोस्तो नबी पाक जे पोयां हजरत आदम नमाज पढ़ी, हजरत इब्राहिम नमाज पढ़ी, हजरत याकूब नमाज पढ़ी, हजरत मूसा पढ़ी, हजरत ईसा पढ़ी। जमी अंबिया मुरसलीनन नबी पाक जे पोयां नमाज पढ़ी करे साबित करे ॿुधायो त असां अल्लाह जे उन वाइदे ते सचा आहियूं। जॾहिं असां ईमान आंदो तॾहिं त रसूलुल्लाह जा जमायती बनियासीं। नमाज असरा में था यही सिर के आया हो माना अव्वल आखिर के दस्त बस्ता है पीछे हाजिर जो सुल्तनत पहले कर गए थे। या थी लतुमिनुन वल तंसुरुन। नबी साईं जन मेराज ता मोटिया, 6 आसमान ते हजरत मूसा अलैहिस्सलाम सां मुलाकात थी। रब्बुल आलमीन जे मुतालिक हजरत मूसा नबी पाक खां पुछियो या रसूल अल्लाह रब तोखे दाज कहिड़ो ॾिनो, रब तोखे इनाम कहिड़ो ॾिनो। नबी से फरमायो त 50 नमाज़ूं ऐं सूरे बकर जूं आख़िरी आयतूं अल्लाह ताला दाज में ॾिनियूं, इनाम में ॾिनियूं। हजरत मूसा चयो त मांखे उहो वाइदो यादि आहे, मां तोसां मदद थो करियां त तूं ईअं कर त तूं रब जे दरबार में मोटी वञी अर्ज़ कर, छो त मूं पंहिंजे क़ौम सां, मुंहिंजी क़ौम बि तमामु वॾी सख़्त हुई, ताक़त वारी हुई। इएं सॼा बब्बर कुल्हनि ते खयो वेंदा, एॾी ताक़त वारा हुया।
पर उहे निमाज को न पढ़ी सघिया। 50 निमाज़ूं तुंहिंजी उम्मत कीअं पढ़ंदी रब ॾे मोटी वेंदी। नबी साईं जन घणा भेरा पोइते विया आया ख़बर अथव? 9 भेरा। 5 ना 45 रब्बुल आलमीन माफ़ कयूं, बाक़ी 5 बचूं। हज़रत मूसा चयो त तुंहिंजी उम्मत 5 नमाज़ूं बि कान पढ़ंदी। बाजे 50 नमाज़ूं हुजनि हा त पोइ त सॼो ॾींहुं पाण खे कोरो हथ में हुजे हा। चयो त पढ़ूं हिक ई कोन था, 5 ई कोन था, सो 50 किथे पढ़ूं हा। हुजूर जो पैगाम अगते हली तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त नबी पाक जो पैगाम छा आहे। हुजूर दुनिया ते छो आया? हुजूर जन दीन खे ज़िंदा करण आया। उहे जेके दीन जा 5 अरकान आहिनि उन्हनि जे बारे में बि अर्ज़ कंदुसि। मालूम थियो त तुंहिंजो मुंहिंजो नबी मदीने वारो घोट वॾे शान वारो इज़त वारो, पर हुजूर जी उम्मत बि इज्जत वारी आ। तू खणी समझी या न समझी, नबी से फरमायो तूबा लिमर्रानी व आमन बी व तूबा सब मर्रातिन लिमन लम यरनी व आमन बी। अल्लाह जे नबी फरमायो, मदीने वारे घोट फरमायो त चाहे मूंखे ॾिसी अखियुनि सां ॾिसी करे जंहिं मूं ते ईमान आंदो उनखे हिकिड़ी मुबारक या, जंहिं मूं ते पर पुठ ईमान आंदो उन मूंखे ॾिठो कोन। जीअं असां तव्हां ॾिठो त नबी पाक कोन हुयो, पर असां अण ॾिठे नबीअ ते ईमान आंदो आ। हुज़ूर फरमायो जंहिं अण ॾिठे ईमान आंदो आ उनखे मां मदीने वारो घोट 7 भेरा मुबारक थो ॾियां। बाकी तुझी मर्जी आ, न अग्यां नबी न खुदा ॾिठ में, न अग्यां नबी न खुदा ॾिठ में, जे ॿुधो हथ में त हबीब खां। न अग्यां नबी न खुदा ॾिठ में, न अग्यां नबी न खुदा ॾिठ में, जे ॿुधो हथ में त हबीब खां। सभु अण ॿुधियूं ॻाल्हियूं ॿुधियुमि, सभु अण ॾिठियूं ॻाल्हियूं ॿुधियुमि, जे ॿुधियूं हथ में त हबीब खां। अजीजो दोस्तो, नबी पाक जा प्यारा गुलामो, इन कायनात सॼीअ खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त या रसूलुल्लाह जे नूर मां पैदा थियल आहे। हबीबन जा प्यारा गुलाम, हाणे तव्हांखे थोरो मुफ़स्सल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी करे ॿुधायां। ॿुधंदा हलो, अल्लाह जे नबीअ जो शान ॿुधो ऐं पंहिंजी दिलि ठारियो ऐं रुगो पक्का न थियो। मदीने वारे साईं जे दीन सां मदद कयो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मस्जिद सां मोहब्बत कयो, निमाज सां मोहब्बत कयो, कुरान जे तिलावत सां मोहब्बत कयो। नबी साईं जन हिकिड़ो भेरो सहाबा खे फरमायो त सहाबियो अवां मां केरु आहे जेको 1000 आयतूं कुरान करीम जूं हर रोज पढ़े। असहाबन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, असां में इहा ताक़त कान्हे, असां गरीब आहियूं, काठियूं मेड़ियूं था, मिठो पाणी ॿाहिरां भरे अचूं था, सॼो ॾींहुं मज़दूरीअ में गुज़रे थो, 1000 आयतूं क़ुरान जूं कीअं पढ़ूं। नबी से फरमायो त पोइ घबरायो न, अवां सूरह तकासुर अलहाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तअलमून सुम्मा कल्ला सौफ तअलमून। या पूरी सूरत
तव्हां जे कॾहिं हिकिड़ो भेरो पढ़ंदो त अल्लाह ताला तव्हांखे 1000 आयतुनि जे पढ़ण जेतिरो सवाब ॾेई छॾींदो। ॾाढा सुभान अल्लाह कयो। ही नबी जो शान आ, ही मदीने वारे जे कुरान जो शान आ, इज्जत आ। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम उन जे पेशानीअ में, उन जे पुठीअ में मदीने वारे जो नूर हुयो, इन करे उनखे बाहि न साड़ियो। वरी उहो नूर अल्लाह ताला हजरत इस्माइल जे पेशानीअ में रखियो, उनखे कातीअ न पुठो। अब आप समझो था अजीजो दोस्तों, हबीबन जा प्यारा गुलामो, हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के ब पुत्र थिया, एकड़ो हजरत इसहाक अलैहिस्सलाम, बियो हजरत इस्माइल अलैहिस्सलाम। हजरत इस्माइल के एकड़ो पुत्र जाओ, उन जो नालो हो केदार। थोड़ो तवज्जो दियो तो तव्हां के मुंहिंजे महबूब करीम जे शान जे मुतालिक ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायां। हबीबन जा प्यारा गुलाम केदार उन जो नालो हुयो। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे पुत्र हजरत इस्माइल के हिकिड़ो पुत्र हो ऐं हजरत इसहाक के 2 पुत्र हुया। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ॿाहिरि आयो, उहो केदार संदसि पोटो बीठो हो, नंढड़ो हो। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे पंहिंजे कुल्हनि ते खयो, ये ॿार खे पाण कुल्हनि ते खणंदा आहियूं। वरी जो थोरो अॻिते आया त हजरत इसहाक जा 2 पुटड़ा नंढड़ा, उहे भी ॾिसण में आया। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम हजरत इस्माइल अलैहिस्सलाम जे पुत्र खे त कुल्हनि ते खयो, पर हुननि ॿिन्ही बचड़नि खे, हिकिड़े खे सॼी हंज में, ॿिए खे खॿी हंज में, तांजो हजरत केदार जंहिंजे पेशानीअ में मदीने वारे जो नूर हुयो, उहो हजरत केदार उहो कुल्हनि ते वेठल हुयो। उन जा 2 कदम हजरत इसहाक जे ॿिन्ही पुटनि जे मथनि ते पिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान जी केडी वडी इज्जत आ। अॻिते हली अल्लाह जे नबी जे खानदान जूं कुछ ॻाल्हियूं तव्हां खे ॿुधाईंदो हला। हजरत नज़ार नबी पाक जे ॾाॾंग में आ, उन जे पेशानीअ में 2 अखियुनि जे विच में नबी पाक जो नूर ॿरंदो हो। सुभान अल्लाह, ॾाढा सुभान अल्लाह चओ। नूर ॿरंदो हुयो, उन नूर जे ॿरण जे करे हजरत नज़ार जे वालिद साहब केतिरा उठ कुर्बान कया, माण्हुनि खे दावत ॾिनी, चयाई त ही थोरो आ, पर जे अल्लाह ताला मूंखे वधीक ॾिया त वधीक बि कुर्बानी ॾिया। हबीबन करीमन जा प्यारा गुलाम दिल जे हुजूर सां ॿुधंदा हलिजो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾंग मां उन्हनि जूं एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं, एॾा वॾा वाक़ियात किताबनि सीरत जे किताबनि लिखिया आहिनि, जो अव्हां हैरान थी वेंदो। जॾहिं पहिरां बैतुल्लाह शहीद थियो हो, त बैतुल्लाह जे बुनियाद मां हिकिड़ो पत्थर लधो। पत्थर लधो तुंहिंजे शान मथा थिया कुर्बान नबी, तुंहिंजे शान मथा थिया कुर्बान नबी, घोरिया बार बचा जिंदो जान ने नबी, तुंहिंजे शान मथा। ॾाढा सुभान अल्लाह कयो। तोखे मुबारक आ जो न सुहिणे मदीने वारे घोट जो तू उम्मती आ। मूंखे विच में जुमले मोतरज़े तौर हिकिड़ो वाक़ियो ज़हन में आयो आ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने शरीफ खां ॿाहिरि तशरीफ़ वठी विया। केॾे विया?
अल्लाह ताला सभिनी खे मदीनो ॾेखारे। ऐ मदीने जे मीर दे मुझे कादिर कर किस्मत। ॾाढिया सुभान अल्लाह कयो। है मदीने जे मीर दे मुझे कादिर कर किस्मत। कादिर कर किस्मत दीदी हिम्मत। मदीने जे मीर दे मुझे कादिर कर किस्मत। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने जे शहर खां बाहर इए निकरी पिया 2-3 किलोमीटर बाहर विया। ॾिठाऊं त हिकिड़ो काफ़िलो आहे। उन्हनि काफ़िले वारनि खीमा लॻाया आहिनि। उन्हनि जा उठ चरनि पिया था। अल्लाह जे महबूब मदीने वारे शहनशाह खे हिकिड़ो ॻाढ़ो उठ पसंद आयो। हुजूर खे ॻाढ़ो उठ पसंद आयो। नबी पाक फरमायो तो काफ़िले वारो अरबन के ॻाढ़ा उठ पसंद ॻाढ़ा उठ। हबीबन करीमन जा प्यारा गुलाम दिल जे हुजूर सां ॿुधजो। अल्लाह जे नबी मदीने वारे घोट फरमायो काफ़िले वारो अवां भला ही उठ विकणंदो? अर्ज़ु कयाऊं हाउ विकणंदासीं, कीमत तय थी। नबी पाक फरमायो त आम बाहर पैसा खणी न आयो आहियां, दरहम दीनार खणी न आयो आहियां। जेकॾहिं तव्हांखे मूं ते एतबार आहे, तव्हांखे मुंहिंजे मथां जेकॾहिं वेसा हुआ त तव्हांखे मां कीमत मदीने वञी वापसि तव्हां ॾे मोकिलियां थो। चयाऊं त क़िबला ओ सुहिणी सूरत वारा, असां तव्हांखे उठ इन कीमत में ॾेई छॾियो आहे। तव्हां खणी वञो, तव्हां काहे वञो, पैसा भले मोकिले ॾियो। जेॾी महिल महबूब करीम उन उठ खे पाण सां गॾु वठी वापसि आया त माण्हुनि जूं नज़रूं मदीने वारे घोट ॾे हुयूं। पिटाई फरमाए थो जद नाज़ मझां निकिरी मुझो पिरी करे थो पंद त भूं पुण बिस्मिल्लाह चई राह चुमे थोरंद। उभियूं घणे अदब सां हूरूं हैरतंद पो मूंखे साईं जो सौगंद सजण सभिनी आई सोणो। अल्लाह जे महबूब ने उन्हनि जूं अखियूं हुयूं ताजो हुजूर जन अखियुनि खां गायब थिया। काफ़िले जो जेको सरदार हुयो उन चयो त बाबा तव्हां इन शख्स खे जेके उठ ॾिनो उठ जी क़ीमत त तव्हां चुकाई, पर तव्हां जो ॼाणू सुञाणू हो। चयाऊं त ॼाणू सुञाणू कोन हुयो। चयाई त जे ॼाणू सुञाणू तव्हां जो न हुयो त तव्हां उन सां कीअं सौदो कयो, तव्हां उनखे कीअं रखत कई। हिकिड़े चयो त जेॾी महिल ॻाल्हायाई थे त उनजे दंदनि मुबारकनि जे विचुनि मां नूर थे निकितो। किन चयो त उनजो चेहरो उनजी पेशानी नूर सां चमकी पई थे। कंहिं चयो त असांजा हवास बाख्ता थी विया, असां उनखे उठ त ॾेई छॾियो। पाण दिल में सोचियाऊं त हाणे छा कजे। जेका सरदार काफ़िले जी घरवारी हुई उहा खीमे में हुई। उन खीमे जो पर्दो थोड़ो हटाए चयाई त काफ़िले वारो मूं बि सॼी इहा हक़ीक़त ॾिठी पए थे। जंहिं प्यारे माण्हूअ जे मुतालिक़ तव्हां ॻाल्हायो पिया, घटि वधि ॻाल्हि न कजो। तव्हांखे पैसा जेकॾहिं उन न ॾिना त
अन मज़मूनतुन बिही, पाण फरमायई त मां ज़ामिन आहियां, मां औरत आहियां, पर मां ज़ामिन आहियां त जेकॾहिं इन पैसा न ॾिना त इहे पैसा मां पंहिंजे जेब मां अदा कंदसि। अज़ीज़ो दोस्तो, माईअ खां पुछियाऊं त अम्मा जीजा तो कीअं ॾिठो? चयाईं त मूं उनखे परे खां ईंदे ॾिठो त पथरनि सलाम ते पिया, वणनि झुकी सलाम ते कया। इहो सुहिणी सूरत वारो मिठड़ो नबी, उनखे ख़बर न हुई त कोई नबी आहे, पर वॾे शान वारो आहे। ईअं कचहरी पे थे कयाऊं, तव्हांजो मदीने वारे घोट उतां ई मदीने मां खजूर बि हेतिरी ॾिनी ऐं पैसा बि हिकिड़े साहिबीअ खे ॾिना। चयाईं त इन काफ़िले में जंहिं उठ ॾिनो आहे इन जो फलाणो नालो आहे, उनखे ई पैसा बि ॾेई आहे ऐं हीअ खजूर बि ॾेई आहे। खजूर ॾेई करे चइजान त हीअ रसूलुल्लाह मदीने वारे घोट अव्हांजे ज़ियाफ़त लाइ, अव्हांजे महिमानीअ जे लाइ, मेहमान नवाज़ीअ जे लाइ हीअ खजूर रसूलुल्लाह मोकिली आहे ऐं हीअ पैसा अव्हांजे उठ जी क़ीमत आहे। जेॾी महिल उहो सहाबी उन्हनि वटि पहुतो, पुछाऊं त इहो केरु हो? चयाऊं त इहो अल्लाह जो नबी आख़िरी रसूल मदीने वारो मिठड़ो मोहम्मद करीम हो। चई त पोइ हिन सां मुलाक़ात किथे थींदी? चयाईं त इहे खजूं जेके परे खां नज़र अचनि थियूं, इन्हनि खजनि में उन सां मुलाक़ात थींदी। काफ़िले वारा रसूलुल्लाह जे ख़िदमत में आया, हुज़ूर जो दीदार कयाऊं। दीदार करे नबी पाक ते ईमान आंदाऊं ऐं दुनिया आख़िरत हुननि जी संवार जी वई। तू उन मिठड़े नबीअ जो उम्मती आ। बैतुल्लाह शरीफ जे पीढ़ मां हिकिड़ो पत्थर मिलियो, उन पत्थर जे मथां कुछ लिखियल हुयो। अबू नुआइम तमाम वॾो मुअर्रिखा लेखक बुज़ुर्ग उन पंहिंजे किताब जे अंदर आंदो आहे त हिकिड़े माण्हूअ पढ़ियल लिखियल माण्हूअ खे सॾु कयाऊं त तूं अची करे ही पढ़ी ॿुधाए त छा लिखियल आहे। अरब में उन वक़्त में काफ़ी जहालत हुई, तमामु घणी जहालत हुई। हज़ारनि में को माण्हू हिकिड़ो पढ़ियल लिखियल हूंदो, ॿिया सभु जाहिल हूंदा, अणपढ़ियल हूंदा। उहो पढ़ियल माण्हू आयो, चयाईं त हिन पत्थर जे मथां ही लिखियल आहे, थोरो तवजो ॾियो त पोइ तव्हांखे ॿुधायां। आतवे ही पाण में है, आतवे ही पाण में जो प्यार जूं ॻाल्हियूं कयूं, ज़ोर सुणनि खां बि सुणे, ज़ोर सुणनि खां बि सुणे। सरदार जूं ॻाल्हियूं कयूं, आतवे ही पाण में। वाह नूरानी हथनि में हार हार हू रखे, वाह नूरानी हथनि में हार हार हू रखे। मर्तबो अहिड़ो मिलियो आका नबी मस्तूर खे, आमिना जे हार ऐं सिंगार जूं ॻाल्हियूं कयूं, आतवे ही पाण में जो। उन पढ़ियल लिखियल चयो त हिकिड़ो मुंहिंजो मुंतखब कयल मुतवक्किल परगुज़ीदो, तमाम वॾे शान वारो, वॾी इज़त वारो, मुंहिंजो महबूब मदीने वारो शहनशाह ईंदो, जंहिंजी विलादत इन मके में थींदी ऐं जंहिंजी हिजरत मदीने शरीफ में थींदी। उन जी उम्मत
उन मिठड़े नबी जी उम्मत अल्लाह जो हमद कंदड़ हूंदी, तस्बीह ऐं तहलील घणी पढ़ंदी, जॾहिं मथां ईअं ते चढ़ंदा तॾहिं बि रब जो हमद कंदा, जॾहिं हेठि लहंदा तॾहिं बि रब जो हमद कंदा। ऐं उहे गोॾ ॿधंदा या कांच पाईंदा त उहा दुन जे मथां ॿधंदा। उन्हनि जा जेके ही उज़वा आहिनि, उज़व वारा उज़वा उहे चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा, तमाम वॾे शान वारा हूंदा, वॾी इज़त वारा हूंदा। नबी पाक खां कई सदियूं अॻु में पत्थरनि ते बे रसूलुल्लाह जे आमद जा ज़िक्र थियनि पिया। ॾाढा सुभान अल्लाह कयो। अज़ीज़ो दोस्तो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलामो, हज़रत सईदना अब्दुल मुत्तलिब हिकिड़ो ख्वाब ॾिठो। पाण बैतुल्लाह में सुता पिया हुया, बैतुल्लाह में हतीम में सुता पिया हुया। ख्वाब में हिकिड़ो ख्वाब ॾिठाऊं, निंड में ख्वाब ॾिठाऊं। उहो ख्वाब ॾाढो होलनाक हुयो। जीअं जो ख्वाब ॾिठाऊं त ख़ौफ़ खां मथे उथिया। हिकिड़ी काहिन औरत जे ख़िदमत में विया, माईअ खे चयाईं, हज़रत अब्दुल मुत्तलिब चयो त मूं हिते बैतुल्लाह में हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे, ख्वाब जो ताबीर ॿुधाए। त ख्वाब जो ताबीर छा थो ॿुधाए? माईअ चयो त ख्वाब में तूं छा ॾिठो आहे? चयाईं त ख्वाब में इहो ॾिठो त मैं त हिकिड़ो दरख़्त आहे, हिकिड़ो वण आहे, उहो वण फुटो आहे, हलंदे हलंदे उन जूं टारियूं आसमान सां वञी लॻियूं आहिनि, हिकिड़ियूं टारियूं मग़रिब ऐं मशरिक़ में लॻियूं आहिनि। हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी पाक जे ॾाॾे फरमायो त उन दरख़्त में एॾो नूर आहे, एॾो नूर आहे जो ही जेको सिज आहे, हिन सिज जूं 7 रोशनियूं गॾजनि त उन खां पोइ नूर वधीक रोशन आहे, उहो वण वधीक रोशन आहे। ऐं ॾिसां थो त मशरिक़ ऐं मग़रिब जा सभु माण्हू, दुनिया जा माण्हू ने वण खे सजदा पिया कनि। सुभान अल्लाह। ॾाढा अज़ीज़ो दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलामो, मां तव्हांखे ॿुधायां, हज़रत अब्दुल मुत्तलिब ख्वाब ॿुधायो। चयाईं त मूं ॾिठो आहे त उन वण खे, उहो जेको वण ख्वाब में मूं ॾिठो आहे, कुरैशिन जा केतिरा अफ़राद आहिनि उन वण खे चंबड़ी विया आहिनि। ॿिया वरी कुझु माण्हू अहिड़ा आहिनि कुरैशिन मां जेके उन वण खे कटण जी कोशिश था कनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार करण वारा हुजूर जो शान ॾिसजा, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मान ॾिसजा त नबी पाक जो शान केॾो वॾो शान आहे। हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमायो त जॾहिं उन वण खे कटण वारा माण्हू ज़ाहिर थिया त हिकिड़ी सुहिणी सूरत वारो इंसान ज़ाहिर थियो, जेको तमामु सुहिणो हुयो। जीअं मौलाना अब्दुल गफूर हमायूनी चयो आहे त तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा, तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा, ओ ज़िंदा न हज़ारे मान रुगो तुंहिंजे शाही दस्तर खान मथे, तुंहिंजे शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे मान रुगो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद। चयाईं त सुहिणी सूरत वारो, सुहिणी सूरत वारो इंसान ॾिठुमि जेको कटींदड़नि खे झले पियो, उन्हनि खे ज़जर पियो करे, छींभ पियो करे। हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमाए थो त मूं दिल में सोचियो
त शायद इहो जेको शख्स आहे इहो अबू तालिब न हुजे। माना हजरत अली साईं जो बाबो हजरत अबू तालिब साईं न हुजे। मां पुछां थो त उहो केरु आहे? ॿुधायो वञे थो त अब्दुल मुतलब जे पुश्त मां हिकिड़ो अल्लाह जो नबी ईंदो जेको वॾे शान वारो हूंदो। अबू तालिब खे चयाई, अबू तालिब चयो त उहो मिठड़ो मोहम्मद दुनिया में अची वियो आहे, दुनिया में अची वियो आहे, उहो शान वारो नबी अची वियो आहे। उहा जेका काइना औरत हुई उन जो चेहरो तब्दील थी वियो। हबीबन करीमन जा प्यारा गुलाम मालूम थियो त मदीने वारे जे आमद जूं ॻाल्हियूं अॻु में ई थींदियूं पे थी रहियूं। नबी पाक जो ॾाॾो हुयो हजरत हाशिम सगोरो। ॿुधो अथव केरु? हजरत हाशिम सगोरो। उहो एॾो वॾो सखी हुयो। कान यतलला फी जबहतिही नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन जे पेशानीअ में नबी पाक जो नूर चमकंदो हुयो। मक्के में दुकार पियो। हजरत हाशिम शाम वियो, शाम मां अन्न वठी आयो, केक वठी आयो, माण्हुनि खे मानियूं खारायाई, कुटियूं भोरे बोड़ जे अंदरि सरीद ठाहे माण्हुनि खे खारायो वियो। चई खाओ बि खणी बि वञो। ही नबी पाक जे ॾाॾे जूं तमामु वॾियूं बरकतूं हुयूं। माण्हुनि ते कर्ज़ थी वियो। माण्हू आया चयाऊं त ओ हाशिम सगोरा असां ते कर्ज़ थी वियो आहे गुरबत जे करे। चई लिस्ट ठाहे अचो तव्हां ते जेतिरो कर्ज़ आहे। मां हाशिम नबीअ जो ॾाॾो आहियां। तव्हां सभिनी खे तव्हांजा कर्ज़ा अदा करे ॿुधाईंदुसि। हबीबन करीमन जा प्यारा गुलाम उहो नबी मिठड़ो शान वारो इन महीने जे अंदर आयो। इन महीने जे 12 रबीउल अव्वल जे रात ते आयो। किताबन लिखियो आहे त जॾहिं बीबी आमिना साइण ऐं हजरत अब्दुल्लाह जो निकाह थियो त वक़्त ज़ुबहन कसीरा तमाम घणा उठ कुर्बान कया विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमर जे मुबारक पेट दे रसूलुल्लाह जो नूर आयो। एॾे वॾे शान वारो मदीने वारो घोट जो किताबन लिखियो आहे त उन रात ते जेतिरा बि कुरैशिन जा जानवर हुया फफी तिलकल लैलत नतकत कुल्लु दाबत कुरैश। जेतिरा बि कुरैशिन जा जानवर हुया उन्हनि सभिनी ॻाल्हायो। मुबारक ॾियनि हिक ॿिए खे पखी त इझो जा मुजाओ लालणो लखी। अल्लाह जा नबी दुनिया ते आया। नबी पाक जे अचण सां दुख मेटिजी विया, सुख वरी आया। जेके वाटूं ड्रथनूं हुयूं उहे वाटूं आबाद थी वयूं। बेतुल्लाह में बुत हुया उहे बुत ज़मीन ते किरी पिया। केतिरा माण्हू जेके बुतनि जी पूजा कंदा हुया उहे बुतनि जी पूजा छॾे उन्हनि रसूलुल्लाह ते ईमान आंदो। अज़ीज़ो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो उन मिठड़े नबीअ जो पैगाम छा हुयो? पहिरां नबी साईं जन तौहीद जो सबक़ ॾिनो। माना अल्लाह हिकु आहे, अल्लाह हिकु आहे। छो त 360 बुतनि जा अरब पूॼारी हुया। घणनि बुतनि जा? 360 बुतनि जा अरब पूॼारी हुया। मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि बुतनि खां बेज़ारी ॾेखारी ऐं माण्हुनि खे बुतनि खां परे कयाऊं। जेके माण्हू बुतनि जे अॻियां सजदा कंदा उहे रब करीम जे अॻियां सजदा करण लॻा। ख़ुदा पाक जो कसम आहे मदीने वारे जे अचण जे करे
पहरा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जो सबक ॾिनाऊं। पोइ जॾहिं मेराज थियो रब पाण वटि घुरायो, अल्लाह साईं दाज में मदीने वारे खे निमाज़ ॾिनी। छा ॾिनी? निमाज़ ॾिनी। निमाज़ थोरो तवजो ॾियो। निमाज़ महशर जो मैदान थींदो त पहिरियां पहिरियां पुछा निमाज़ जी थींदी। अज़ीज़ो दोस्तो, मुंहिंजा मामा साईं क़िबला साईं नाले मिठा साईं फरमाईंदा हा त ॿी तकरीर कंदो त माण्हू सुभान अल्लाह पिया चवंदा, पर जेकॾहिं निमाज़ जी ॻाल्हि कंदो ॼण माण्हुनि खे जेल वारो ॾंडो हणियो आहे। सो ईअं न कयो। रोज़ महशर के जा गुदाज़ बुअद अवली पुरसशे निमाज़ बुअद पस मकुन दर निमाज़ हा तकसीर ता दरा रोज़ बाश तौकीर। क़याम जो ॾींहुं थींदो साओ गरंदड़ हूंदो, परां पुछा निमाज़ जे हूंदे तूं निमाज़ी बंज त तुंहिंजी दुनिया में बि इज़त थिए, आख़िरत में बि इज़त थिए। ख़ुदा जो कसम आहे, अल्लाह साईं जेकॾहिं महबूब खे दुनिया जा सभु मेवा मेराज जे राति अॻियां रखे हा, तोहफ़े में ॾिए हा, त बि थी थिए सघियो। पर रब फरमायो त अहिड़ो तोहफ़ो मदीने वारे खे ॾियां, हुजूर तो ने तोहफ़े के इस्तेमाल करे सहाबी कन, ताबईन कन, अहल बैत कन, हुजूर जा आल कन, घरवारा कन, वली कन, बुजुर्ग कन, ओ ता जो गचेरे वारा मुस्लमान, मोरे वारा मुस्लमान, ओ ता क़यामत ईंदड़ जेका रसूलुल्लाह जी उम्मत आ, उन्हें मेवे मां सभु माण्हू लबरेज़ थियनि, उन मेवे मां कुझु खाइनि। निमाज़ जो तो वॾो शान आहे, पर वुज़ूअ जे मुतालिक नबी साईं फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, इन उम्मती युदऊन यौमल क़ियामत गुर्रम मुहज्जलीन मिन आसारिल वुज़ू। नबी साईं फरमायो साहबन खे त क़यामत जो ॾींहुं थींदो, मां पंहिंजा उम्मती परे खां सुञाणंदुसि। असहाबन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, उते पंहिंजा परावा गॾु थींदा, पंहिंजा परावा गॾु थींदा, अॻियां पोयां गॾु थींदा, उते तव्हां पंहिंजी उम्मत कीअं सुञाणंदो? हुज़ूर फरमायो त जंहिं बि मुंहिंजे उम्मतीअ वुज़ू करे नमाज़ पढ़ी हूंदी, उन जो चेहरो, उन जा ॿई हथ ॿाहूं ऐं ॿई पेर चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा। हाणे जे पाण वुज़ू कंदासीं, निमाज़ पढ़ंदासीं, हिननि बुज़ुर्ग जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं न, ये अल्लाह जा वली सॼी रात मुसल्ले ते बीही करे रब्बुल आलमीन जी इबादत कंदा हा। असांजा महबूब मुर्शिद करीम हज़रत ख़्वाजा मखदूम मोहम्मद रफ़ीउद्दीन ख़ियारवी रहमतुल्लाह तआला अलैह, असां वेंदा हुआसीं, सुभान अल्लाह, मुंहिंजो मुर्शिद शान शाह उतद सूजी ख्यारिन में दरगाह तदस। ॾाढिया सुभान अल्लाह चओ। ओ मुंहिंजो मुर्शिद शान शाह तद सूजी ख्यारिन में दरगाह तदस। ओ मोहशाद मुनव्वर शाह तदस बुध हाल बदियत बेकारीअ जा मुंहिंजा मुर्शिद। गचेरे जो हिकिड़ो अल्लाह जो वली हो, उहो सुबुह जो हर रोज़ प्रिय फुटीअ महिल मुर्शिदनि खे सदा कंदो त मूं ते करे को मुर्शिद भलाईअ जो भेरो। ओ मूं ते करे को मुर्शिद भलाईअ जो भेरो। सजण रोज़ सारियां सजण रोज़ सारियां
सुबह जो सवेरो मुते कर को मुर्शिद भलाई जो भेरो। ओ घणा ॾींहं गुज़रिया असांजे अंगण ते, असांजे अंगण ते घणा ॾींहं गुज़रिया कोने दूर तोखां ओ दिलबर गचेरो मुते कर को मुर्शिद भलाई जो भेरो। असांखे मस मस ॾाढी अचे थी त असां दरगाह ते वेंदा आहियूं। साईं जन 3 पहिरीं खां पोइ अंदर मस्जिद शरीफ में मेहराब में वेठा, ज़िक्र में फिक्र में फजर जे नमाज़ खां पोइ साईं जन वेठा। बुजुर्ग चवनि था त माण्हुनि खे ख़बर न आहे त रब सजदे वारी जाइ ते छा ॾींदो आहे। जेकॾहिं माण्हुनि खे ख़बर पवे त सॼा माण्हू मुसल्ला चोरी करे वञनि। अजीजो दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलामो, मदीने वारे खोट नमाज ॾिनी, वुज़ू ॾिनो, अॻिते हली अल्लाह जे नबी पंहिंजे उम्मत ग़रीबन माण्हुनि जी, रननि ज़ालनि जी, मिस्कीननि जी मदद करण जे लाइ ज़कात जो सिस्टम जोड़ियो। छा जो? अल उमराउ बुकलाई वल गुरबाउ अयाली। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलाम रब फरमायो त अमीर मुंहिंजा वकील आहिनि, रनू ज़ालू ऐं ग़रीब मूं रब जो अयाल। कोशिश कयो पंहिंजे हलाल माल मां ज़कात मिस्कीननि ऐं ग़रीबनि खे ॾींदा कयो। रमज़ान शरीफ भी रब तव्हांखे ॾिनो, बैतुल्लाह जो हज भी रब तव्हांखे ॾिनो। आख़िर में मदीने वारे घोट जी हिकिड़ी मेहरबानी तव्हांखे ॿुधायां, पोइ दुआ घुरो। ॿुधंदो या भॼंदो? हिकिड़ो भेरो दुरूद बाबा साहब पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। वरी दुरूद सब ॾाढिया पढ़ो। हजरत मखदूम मोहम्मद हाशिम खटवी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया तां रिहलत कई, हजरत अबू बकर सिद्दीक जो दौर आहे। हजरत अबू बकर सिद्दीक रात जो टाइम हुयो, हिकिड़ो लफ़्ज़ ॾाढिया निंड में चई रहिया हुया। उहो लफ़्ज़ कहिड़ो हुयो? इहो जुमिलो कहिड़ो हुयो? मां हाज़ल बुकाउ, मां हाज़ल बुकाउ। ही रुअण छाजो आहे? ही रुअण छाजो आहे? हज़रत अमीर उमर साईं पंहिंजे घर खां निकिरी आया। हज़रत अबू बकर सिद्दीक जे दरवाज़े ते दस्तक ॾिनाऊं, आवाज़ ॾिनाऊं। हज़रत सिद्दीक अकबर ॿाहिरि निकितो आहे। हज़रत उमर अर्ज़ु कयो, या अमीर अल मोमिनीन, ओ अमीर अल मोमिनीन, मां हाज़ल बुकाउ जा लफ़्ज़ पिया चओ सोचो। हज़रत अबू बकर सिद्दीक फरमायो त मां रात ख्वाब ॾिठो आहे। ख्वाब में मदीने वारे मिठड़े मोहम्मद करीम जे उन महशर जे मैदान के बयान कयल, जेको अल्लाह जे नबी बयान कयो उन मुताबिक मां ॾिसां पियो त महशर जो मैदान आ ऐं ओलह जे पासे खां बाहि आ। उन बाहि माण्हुनि खे ॼिभियूं हणी उन महशर जे मैदान में गॾु कयो आहे। ॾिसां थो पियो त हिकिड़ा शख्स आहिनि जेके सुहिणनि सूरतुनि वारा, तमाम सुहिणे मक़ाम वारा, उहे सभु हिकिड़े पासे निहारीनि पिया। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक फरमायो त मूं चयो त ओ जिब्रील, मां मदीने वारे जो ग़ुलाम आहियां, हुज़ूर सां मुंहिंजी मुहबत या मदीने वारे जो ग़ुलाम आहियां, मेहरबानी कर मूंखे ॿुधाए त मदीने वारो किथे आ त मां हुज़ूर जो दीदार कयां। इस सूरत नूं में जा
न आखां जान आखां क जान जहान आखां सच पुछ दई ते रब दी शान आखां जिस शान तू शाना सब बणिया चयई त मूं हज़रत जिब्रील खे चयो त मां सिद्दीक़ आहियां मूंखे मदीने वारे जे सां मिलाए चयई त ही केरनि जेके माण्हू बीठा आहिनि इहे सभु हिकिड़े पासे निहारीनि पिया चई त ही सभु नबी आहिनि मदीने वारे घोट ॾे निहारीनि था हुज़ूर अर्शे अज़ीम जे हेठां अर्शे अज़ीम जे हेठां सिर सजदे में रखे रब करीम खां पंहिंजे उम्मत जी बख़्शिश घुरी रहियो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक आया चई फारूक आज़म मां जो विस्द ॾिठुम रसूलुल्लाह खे संदरो बदो पियो आहे मदीने वारा घोट रब जे दरबार में अर्ज़ु करे रहिया हुया रोई रहिया हुया त मुंहिंजा मौला मुंहिंजा नेक ऐं सालिह चूंडे तूं खण बदकार मां मुहम्मद जे हवाले कर अल्लाह इए मुझा महबूब करीम रोई रहा हुया छो त नबी पाक जे चवण खां अॻु में रब जे कोरट जो दरवाज़ो न खुलंदो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे दुआऊं घुरी रहिया हुया हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब मां हाज़ल बुका ई रुअण छा जो आहे माना मदीने वारे घोट ॿुधायो त मूंखे उम्मत सां प्यार आहे रब खे चवां थो त मुंहिंजी उम्मत मां हिकिड़ो बि फर्द जहन्नम ॾे न वञे सभु मां मुहम्मद करीम सां गॾु जन्नत में वञा उन मिठड़े नबीअ जे शान में हीअ महफ़िल रखी वई आहे हज़रत मखदूम हिंगोरो रहमतुल्लाह अलैह जंहिंखे ॾाॾा साईं पाण चऊं था अल्लाह साईं उन्हनि कामिलनि वलीयनि जे नज़र सां मदीने वारे जे ज़िक्र सां रब करीम असांजो बेड़ो पार फरमाईंदो दुनिया सॼी धूड़ आहे कई कलंदर कई तवंगर कई सिकंदर कई आलिम कई पीर कई बुज़ुर्ग जहान छॾे विया कोशिश कयो पंहिंजे रब करीम ॾे रुजू थियो आख़िरी दौर आहे दजाली दौर आहे माण्हू वीचारा ग़रीब खाधे पीते जे हिसाब सां खुर्दो नोश जे अशिया में परेशान आहिनि मां चवां थो अल्लाह जे ज़िक्र ॾे रुजू थियो रब करीम ॾे रुजू थियो रब मदद कंदो सभिनी जो रब बेड़ो पार कंदो फ़कीर मुहर्रम खे मुबारक ॾियां थो फ़कीर रजब खे मियां अब्दुल हादीअ खे उन्हनि जे भाइरनि भाइटियुनि खे हिन जमायत खे मां मुबारक ॾियां थो अवां अल्लाह जे वलीअ जे यादि में ही प्रोग्राम कयो था महबूब करीम जो मीलाद बि कयो था खुदा कंदो त तव्हांजे बचड़नि में तव्हांजे इज़तुनि में रब बरकतूं ॾींदो वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना बीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि अल्लाहुम्मा रब्बना आतना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार या इलाही करबलाई दर्द दिल जा दूर कर मुहाबे मुस्तफा जे सवाल सब मंजूर कर जेडो तुझो नाम बाजगो ॾियाई मंगा रियत रियत थूणी छपर तूं छाम पोए कुजाड़ो कहाँ मालूम सबका तोखे या इलाहल आलमीन हिन जमात सगोरी जेको कुछ सलात पढ़ी या कुरान शरीफ पढ़ियो आ फकीरन जेको फी सबीलिल्लाह खैरात कया उन जो सवाब नबी पाक जे तारीफ ऐं सना जो सवाब नात खानी जो सवाब नवाइज़ जो सवाब मदीने वारे जे दरबार में पेश था कयूं कबूल फरमा जमी अंबिया मुरसलीन चार यार पंतन पाक कबूल
नबी साईं जे दरबार में, नबी साईं खां बाद में सब नबी सगोरा, असहाबी सगोरा, हुजूर जी आल, हुजूर जा अहल बैत, हुजूर जा घरवारा, हुजूर जूं न्याणियूं, हुजूर जा चाचा, हुजूर जा माइट, तिन सभिनी जे अरवाहन जे रूह खे सवाब पहुचा। या अल्लाह उलमा मुतक़द्दिमीन मुताखिरीन जे अरवाहन जे रूह के सवाब पहुचा। हजरत मखदूम हिंगोरो रहमतुल्लाह ताला अलैह, उन जा वालदैन, उन जा मुर्शिद हजरत मखदूम बिलाल शहीद रहमतुल्लाह ताला अलैह, न बुजुर्ग जो औलाद, इन जा मिट माइट, इन सां मुंसलिक उन जा मुरीद, इन जे मुकाम जे अंदर कुबे जे पास पास में जेके मानू मदफून आहिनि, या अल्लाह सभिनी जी मग़फ़िरत फरमा, बख़्शिश फरमा। या अल्लाह फ़कीर मुहर्रम वारनि जा मिट माइट, अज़ीज़ करीब, हिन सॼी जमात जा अज़ीज़ करीब, सभिनी जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमा। हज़रत क़िबला साईं नाले मिठा साईं रहमतुल्लाह अलैह साईं जा वालिदैन करीमेन, मुंहिंजा वालिदैन करीमेन, उन्हनि सभिनी जे अरवाहन जे रूह के सवाब पहुचा। या अल्लाह नबी पाक जा उम्मती जन्नतुल मुअल्ला में, जन्नतुल बक़ीअ में, करबला में, उहद में, बदर में, जेतरा बि मशरिक मग़रिब में नबी पाक जा उम्मती आहिनि, तिन सभिनी जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह असां जेके हिते मौजूद आहियूं, असांजे हाल जे मथां रहम फरमा, असांजा गुनाह माफ़ फरमा, असांजूं ग़लतियूं माफ़ फरमा। या अल्लाह ओखायूं सोखाइन में तब्दील फरमा। या अल्लाह ज़मीनी आसमानी आफ़तुनि खां बचा। या अल्लाह हुकूमत जे ग़लत फ़ैसलनि जे करे जेके गिट गिचीअ में अवाम जे में बयान, या अल्लाह उन्हनि खे नेस ताईं नाबूद फरमा, उन्हनि खे ख़त्म फरमा। या अल्लाह उहे कम करा जंहिंमें तूं ई तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। बिबरकत अल्लाह व मलाइकतहू यसल्लूना अलन नबी, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। बाबा जमायत के रज़ा वेही रहो, लंगर फ़कीर खाराईंदा।